उॾामंदड़ जीत खे सिंधीअ में माकड़, उर्दूअ में टिडी दल, अंग्रेज़ीअ में लोकस चइबो आहे। माकड़ में कुदरत अहिड़ी सलाहियत ॾिनी आहे जो हिक ई वक़्तु गॾिजी उॾाम करण ऐं ज़मीन ते लही गॾिजी हलण जी सलाहियत रखे थी। माकड़ पंहिंजी उॾाम काफ़ी ऊचाईअ ते कंदी आहे ऐं जॾहिं करोड़नि जी तादाद में आसमान ते उॾामंदी आहे त कंहिं झुड़ जे ककरनि मां नज़र ईंदी आहे। माकड़ जे उॾामण वक़्तु रफ़्तार 33 किलोमीटर फ़ी कलाक ऐं ज़मीन ते हलण वक़्तु 333 मीटर फ़ी कलाक आहे। माकड़ जंहिं सरसब्ज़ इलाइक़े ते लही हमलो कंदी आहे उते कंहिं साए वण या सावन ॿूटनि जा पन ऐं कचूं डांडियूं खाई नास करे छॾींदी आहे। माकड़ सावक खे खाइण पसंदि कंदी आहे ऐं खाइण जो अमल मरण ताईं बंदि नाहे कंदी। माकड़ खे खोराक न मिली पंहिंजे ई बिरादरी जा मुअल मकड़ खाइण खां बि नाहे कतराईंदी। माकड़ जो कमु लगातार खाइण ऐं विठियूं लाहिण हूंदो आहे ऐं जंहिं इलाइक़े ते हमलो कंदी आहे उहो इलाइक़ो भड़भांग करे छॾींदी आहे। हिकिड़ो मकड़ो रोज़ानो पंहिंजे वज़न खां बि वधीक खोराक खाई सघे थो। माकड़नि जे कटक में करोड़े मकड़ शामिल हूंदा आहिनि जिन जो मज़मूई वज़न केतिरा ई टन हूंदो आहे। उन लिहाज़ माकड़ जो हिकु नंढड़ो कटक जंहिंजो वज़न 1 टन हुजे त रोज़ानो घटि में घटि 1 टन खोराक हज़म करे सघे थो। ताज़ा तरीन ख़बरुनि मूजिबि माकड़ सिंध जे बेनज़ीराबाद डिवीज़न जे केतिरनि इलाइक़नि ते हमिलो कयो आहे। माकड़ जे हमले खे नाकाम करण जो हवाई जहाज़नि वसीले ज़हरीली दवाउनि जो फुआरो करणु आहे। जल्द कंट्रोल न करण सबबि इलाइक़े में चौपाए माल जे गाह जी खोट जो तमामु वॾो ख़तरो पैदा थी पियो आहे। जॾहिं त वणनि जे फसल जूअर ऐं चांवर वणनि जी सावक नास थियण जो ख़तरो पिणु आहे। उन हवाले सां शिकारपुर ज़िले जे आबादगार अॻवान अरसला ख़ान सीरो BTV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त माकड़ तक़रीबन जेकी आई आहे इहा लाड़ सिंध मां हाणे ओॾां इहा वक़फ़े सां इहा थींदी असां वटि पहुती आहे, पर हिन वक़्तु ताज़ी ख़बरुनि मुताबिक़ त पंजाब में बि इहा माकड़ आई आहे। असल में छा आहे त हिन वक़्तु असां वटि जेके असां सरव जा फसल पोखियूं था उन्हनि खे हिन जो वधीक घणो नुक़सानु ॾींदी। उन में सब्जियूं अची वियूं जिन जा असां ॿिज करे उन्हनि जी पोइ रोंबी कंदा आहियूं, उन्हनि ॿिजनि खे तमामु घणो नुक़सानु आहे जंहिंजे करे सब्जियूं बिल्कुलु माना तबाह थी वेंदियूं। उन खां अलावा कणिक आहे, उहा कणिक जेको नओं पन कढे थी उहो नाज़ुक आहे पन, उन पन खे इहा खाईंदी, उहा कणिक जो फसल बि हिन में मुतासिर थींदो। ॿियो जेको चौपाए माल जो गाहु आहे माना उन में लूसण थी वियो, बरसीन थी वियो या जेके बि ॿिया गाह आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ इहा नुक़सानकार आहे। सिंध गवर्नमेंट हिननि खे साईं जेको ॿुधाइनि था हिननि जा जेके माहिर आहिनि उहे ॿुधाइनि था त हीअ जेके आहिनि किरोड़नि जे तादाद में हूंदियूं आहिनि। हाणे हिननि खे उन्हनि जे लाइ हिननि खे ख़तमु करण लाइ ज़हर इस्तेमालु करणा पवंदा जंहिंजा स्प्रे थींदा जहाज़नि ते। सिंध हुकूमत वटि मुंहिंजे ख़्याल में त एतिरा वसाइल ई कोन्हनि, कुझु अथनि ई कोन त काॾों कंदा। सो मूंखे नथो लॻे त सिंध हुकूमत हिननि ते कंट्रोल कंदी। साईं अलाह जे हथ आहे, जेके जेतिरो हाणे अलाह खां माण्हू रहम घुरे उन खां त इहा वञे, बाक़ी जेको आहे सो हिन जी पंहिंजी हिकिड़ी मर्ज़ी आहे। हीअ अचे थी किरोड़नि जी तादाद में, हिन जो ॿुधाइनि था त हिकिड़ो ई माना अॻुवाण थिए थो जंहिंजे करे इहा सॼी माकड़ हले थी ऐं उहो जिते लहे थो त उते इहा वेहिजी थी वञे। हिन जो जेको कमु आहे उहो 24 कलाक खाइणु ऐं विठि लाहिणु आहे, उन खां पोइ इहा पई खाए थी। जेकॾहिं मुसलसिल हीअ कंहिं जॻह ते रहंदी त उते तबाहीअ खां सवाइ ॿियो कुझु न, तबाही करे छॾींदी। माकड़ हिलाल जीत आहे। जेकॾहिं माकड़ पचाए खाइजे त शुगर ऐं ब्लड प्रेशर खे मुतदिल सतह ते आणे सघे थी। माकड़ में ज़िंक जिस्त काफ़ी मिक़दार में हूंदो आहे जंहिं करे दस्तनि ऐं ख़तरनाक डायरिया खे कंट्रोल करे जिस्म जी नमकियात इलेक्ट्रोलाइट्स जी सतह खे बहितर करे थी। माकड़ में विटामिन A ऐं E जजे मिक़दार में थिए थी, उन करे नज़र लाइ ऐं औलाद पैदा करण जी सलाहियत लाइ बहितरीन खोराक आहे। अक्सर माण्हुनि खे राति जो घटि नज़र ईंदो आहे, उनखे पाव खनि मकड़नि जो साफ़ करे पचाए खाराइजे त कुझु ॾींहं में नज़र जी कमज़ोरी ऐं शबकोरी ठीकु थी वेंदी। अरब ऐं अफ्रीकी मुल्कनि में माकड़ अक्सर पैदा थींदी रहंदी आहे छो त माकड़ खे पंहिंजो नसुल वधाइण लाइ वारियासी ज़मीन घुर्बल हूंदी आहे। वारियासी ऐं रेगिस्तानी ज़मीन ते लगातार 2-4 महीना वक़फ़े सां बरसाति पवे ऐं लगातार 4 महीना ज़मीन मुसलसल आली रहे त माहौल माकड़ जे नसुल वधण लाइ साज़गार थी वेंदो आहे। छो त मादी वारियासी आली ज़मीन में सोराख़ करे उन में आना लाहींदी आहे ऐं सोराख़ बंदि करे छॾींदी आहे, जंहिं बाद 6 खां 8 ॾींहंनि में बचा पैदा थी वेंदा आहिनि। अरब ऐं अफ्रीकी मुल्कनि में माकड़ पैदा थियण ते माण्हू माकड़ पकड़े हवादार बोरिन में विझी मार्केट में विझी विकिणंदा आहिनि, जंहिंखे ख़रीदार शौक़ सां फ्राई करे पचाए खाईंदा आहिनि।
माकड़ मां कुकड़ियुनि ऐं मच्छियुनि जो बहितरीन फीड तयारु करे सघिजे थो, जेको मच्छी ऐं कुकड़ियुनि जो तेज़ीअ सां वज़न वधाए सघे थो, छो त माकड़ में प्रोटीन ऐं कार्बोहाइड्रेट जो जजो मिक़दारु हूंदो आहे।